गुज़िरियल कुझु सालनि खां वॾे ॼमार वारियुनि औरतुनि सां शादियुनि जो रुझान वधी रहियो आहे। इन खां अॻु वॾे ॼमार जी औरत ऐं नौजवान जी शादी घटि ॾिसण में ईंदी हुई, पर हाणे पुराणियूं रवायतूं घटिजी रहियूं आहिनि ऐं शादीअ में उमिरि खे घटि ॾिठो वञे थो। के नौजवान पुरकशिश औरतुनि सां पसंदि जूं शादियूं बि कनि था, पर माहिर चवनि था त कुझु वक़्त खां पोइ लाॻापन में तब्दीली अचे थी ऐं उहे शादियूं बरक़रार रखण लाइ वॾो ख़्यालु करणो पवे थो ऐं ध्यानु ॾियणो पवे थो। जेतोणीक कंहिं बि औरत सां शादी करणु ज़ाती फ़ैसिलो हूंदो आहे, पर तंहिं हूंदे बि माहिर पंहिंजी राय खां आगाह ज़रूर कंदा आहिनि। माहिरनि ख़बरदार कयो आहे त वॾी उमिरि जी औरत सां शादी करण सां तलाक जी शरह में वाधि थिए थी। अरब मीडिया खे इंटरव्यू ॾींदे हिकु नफ़्सियाती माहिर चयो त अॼुकल्ह केतिरा ई मर्द पाण खां 10 सालनि ताईं वॾी उमिरि जी औरत सां शादी कनि था ऐं अहिड़ी सूरतहाल में नौजवाननि खे तलाक ॾियणु सवलो लॻंदो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो तलाक जी शरह वधी रही आहे। आमतौर शादियुनि में मर्द ऐं औरत जी उमिरि में 3 खां 5 सालनि जो फ़र्क़ु हूंदो आहे, पर हाणे हिकु तहक़ीक़ में ॾिठो वियो आहे त वॾी उमिरि वारियुनि औरतुनि सां शादीअ जी शरह त वधी आहे, पर तलाक जी शरह में बि वाधि थी आहे। माहिरनि जो चवणु आहे त शादीअ खां पोइ जोड़नि में इख़्तिलाफ़ पैदा थियनि ऐं उहे रंडकूं तेज़ थी जुदाईअ ताईं पहुची वञनि थियूं। ॿिए पासे ज़रूरी नाहे त शादी ख़तम थी वञे या तकरार पैदा थियनि। जेकॾहिं रिश्ते ऐं लाॻापन ते ध्यानु ॾिजे त शादीअ खे बरक़रार रखी सघिजे थो।